नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची में खबर ॾींदा सिंध हाई कोर्ट कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में अलीज़ा आर्किड के गैर कानूनी करार ॾेई ढाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट गैर कानूनी अदावत दौरान मुक़रर ऑफिसर्स जा नाला 15 ॾींहनि में तलब करे वरिता। अदालत SBCA जे वकील के चयो त तव्हां पाण ते ऑफिसर्स खिलाफ कारवाई त कंदो। ज़िम्मेवार ऑफिसर्स जा नाला एंटी करप्शन के ॾिना वञनि। अदालत रिमार्क्स ॾिना त चौथी माड़ किराइण जो हुकुम ॾिनो हो, अञा ताईं निकाली जा नोटिस जारी थिया आहिनि। छा ख़त बि घोड़नि ज़रिए उमाणींदा आहियो जो पहुचनि ई नथा। अदालत चयो आहे त ऑफिसर कमरनि में वेही लेटर खेॾनि था। ऑफिसर मिली भगत न कनि त बिल्डर्स खे गैर कानूनी अदावत जी हिम्मत ई न थिए। हिते ऑफिसर जी मिली भगत सां गैर कानूनी अदावतुनि जी भरमार आहे। अहिड़ियुनि अदावतुनि खिलाफ एक्शन खणंदड़ ऑफिसर्स खिलाफ भी कार्रवाई कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।